नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। न वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त कराची में नेब रावलपिंडी वरी कार्रवाई कंदे अॻूणे म्यूनिसिपल कमिश्नर कुरंगी मुसविर मेमुण के ॿिन साथियुनि ऐं वरी खजाने समेत गिरफ्तार करे वरितो। नेब इख्तियारियूं चवण आहे त अकाउंट ऑफिसर वकाश ऐं ऑडिट ऑफिसर धर्मवीर के पिण गिरफ्तार कयो वियो। नेब इख्तियारियूं चवण आहे त कार्रवाई दौरान करोड़ों रुपयनि जूं टीटी जूं रसीदूं बथ आयूं वइन। सोन जूं सिरूं बटन डॉलर धर्म ऐं रियाल बरामद कया वया आहिनि। नेब इख्तियारियूं चवण आहे त नेब के वसूल कयल रक़म ॻणण लाइ मशीनूं इस्तेमाल करणियूं पयूं। कोरंगी म्यूनिसिपल कारपोरेशन जे लाइ तेल जी ख़रीदारी ऐं ॿियनि मामलनि में करप्शन कई वई। नेब जो चवण आहे त रिश्वत वठी ठीका ॾिना वया हुआ। घटि तेल ॾेई वधीक रसीदूं काटियूं वेंदियूं हुयूं। रक़म जैली अकाउंट्स में जमा कराई वई ऐं पॾे में मुंतकिल कई वई। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।